सुनो अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये ॻाल्हि तव्हांजे ॾाढो अर्ज़ु कयूं था, अलाह कंदो पसंदि ईंदव। पसंदि अचेव त महिरबानी करे असांखे ॿुधाईंदा कयो त पसंदि आई या न आई। हीअ ॻाल्हि आहे, हिकिड़ो छोकिरो हुयो, नौजवान हुयो, ग़रीब हुया, पीउ हुनजो मरी वियो हो, बाक़ी घर में माउ हो। मेलो लॻो कंहिं शहर में, हिन चयो त मां पैसा ॾे त मां मेले ते वञा। हुन चयो त भाउ ग़रीब आहियूं, तूं मज़दूरी तज़ूरी कोन थो करीं, ग़रीब त हे किथां मां तोखे पैसा ॾियां। चयो न मां किथां, मूंखे पैसा ॾे, मां मेले ते वेंदुसि, ज़रूरु वेंदुसि। हुन घणो ई नटा, मेले ते 10-20 रुपया खपंदा, मां ग़रीब आहियां, मूं वटि त हे आहिनि 4 रुपया, हिनखे 4 रुपया ॾिनई, मूं वटि जेके आहिनि त ॾियंदी। हुनजो 4 रुपये ते मेले ते वेंदुसि, भला घुमी फिरी त ईंदुसि। हे यार 4 रुपया खणी मेले में पहुतो, मेले में घुमी फिरी हाणे 4 रुपये जो वठे छा। रेड़े ते हमरा पे गिदरा खपाया, उन खां चई त दादा ये 4 गिदरा घणे जा ॾींदे। हुन चयो दादा मां ॾींदोमांइ 4 रुपये में। हुन चयो न यार मूं वटि आहिनि 4 रुपया, 2 रुपया वठि, मूंखे गिदरा ॾे। हुन चयो न दादा कुझु बि थी पए, मां 4 रुपये खां घटि कोन ॾींदुसि, रुपये जो हिकिड़ो गिदरो आहे। हुन बि कोन वरिता, हली चई घुमी फिरी नेठि आख़िर में वठंदोमांसि, अची जे नसीब हूंदा त। सॼी राति हेॾे होॾे चकर पे ॾिनई, घुमियो फिरियो हुयो, पोयूं पहर थियो, ॾिठई त आओ 4 गिदरा पिया अथसि। वरी अचे पहुतुसि, अदा गिदरा ॾे। चई न बाबा कुझु बि थी पए, मुंहिंजो ज़िद आहे, रुपये जो हिकिड़ो मुंहिंजो वरितलु आहे, भला मुहूर्त मिले। हुन बि चयो हाणे ॻोठ थो वञा, सॼी राति जो जाॻो आहे, खाधो पीतो बि कुझु कोन्हे, भला गिदरनि सां पेट त भरिबो, एॾा सारा न। 4 रुपया ॾेई गिदरा खणी हिन वरिता, गिदरा वठी ऐं रवानो थियो, अचे पियो ॻोठ ॾे। रस्ते में हिनखे बुख लॻी, चई भला हाणे हिकिड़ो त भञी खावां, पोइ हाणे अलाह मालिका। अदा गिदरे खे खणी जो मुक हयईं, सुभान अलाह, गिदरे मूं नांग निकिरी पियो। अड़े हे छा नांग, हिनखे जो माण्हू या बचड़ा वाह जो कमु कयो अथई, मूंखे उमिरि जे क़ैद खां आज़ादु करायो अथई, हाणे जेको घुरी थो घुर। हुन चयो तूं नांगो थो, मूंखे तूं छा ॾींदे। रहंदो हे गिदरो मुंहिंजो ध्यानु कयो अथई, भेण हूअं खावां यार, तूं निकितो आहीं हिन मां छा खावां। चयो न तूं मूंखे नांगो न सम्झ, मुंहिंजे ॾाॾे जे पुछ में विंडो आहे, इहो विंडो जेकॾहिं ॾाॾो ॾेई विझे न त विंडो एॾो क़ीमती आहे जो जीअं बि चवंदे उअं ई थींदो। हुनजो हाणे नांग ते एतबार बि न पियो करे, दिलि बि न पई मञे, त चयसि पियो ईअं कीअं, हीअं भला हाणे तोखे धार मिठियूं कयूं, वरी ॾाॾे हीअं हली धार कयां, सम्झे, मूंखे छॾे त वञा। हुन चयो न भाउ तो मुंहिंजी जान बचाई आहे, तुंहिंजो थोरो आहे। हिनखे त नेठि हेठियूं मथियूं ॿुधाए नांग वठी वियो पंहिंजे ॾाॾे ॾे। उते जो पुॻा त ॾाॾनि हिनखे ॾिठो, ॾाॾनि खणी भाकुरे पइजी वियुसि, हे हो ॾे ख़बर एतिरो टाइम किथे। चयांसि हीअं मां क़ैद में अची वियुसि, हिन दोस्त मुंहिंजे जेको आहे मूंखे क़ैद मां आज़ादु करायो आहे, हाणे हिन जो अंगल आहे त इहो विंडो मूंखे ॾे। हुन चयोसि मां विंडो ॿियो जीअं बि चए त मां उहो कयां, विंडो न। चई न हिन जो ज़िद आहे त मूंखे खपे त विंडो खपे। चई भाउ हे विंडो हिकु त पुछ मूं लहंदो ॾुखियो, हा न, बचपन जो पियल आहे, मुंहिंजे पुछ में पियल आहे, हाणे त सुॼी वियो आहे, मास में घिरी वियो आहे, कीअं जेको आहे सो। चई न कुझु बि थी पए उहो तरीक़ो मां थो कयां, बहरहाल इहो विंडो लाहिणो आहे ऐं हिन खे जेको आहे सो ॾियणो आहे, हिन जो थोरो आहे। हा चयसि दादा नेठि साबुण तेल हे हो खणी आया, अची नांग खे मटियऊं, मटे मटे सुबुह खां वठी शाम ताईं पए ज़ोर ॾिनऊं, जीअं हुनखे त तकलीफ़ बि न थिए न। ईअं न विंडे जे चकर में हुनजी चेली भञी विझनि। अदा मज़े में असां नेठि करे सिजु लथो, उन महिल हिन जो विंडो लही वियो। हिन मूं हथ कढियईं, चयसि हाणे हे विंडो अथई, विंडे खे जीअं बि तूं चवंदे न त विंडा अलाह जे हुकुम सां हीअं करे त उहे थी वेंदो। चई हा, चई हा। अदा विंडो खणी उहे निकिरी पियो, आयो पिए रस्ते में हिनखे बुख बि लॻी, इहा को सॼे ॾींहुं बुखारो गिदरे मूं बि नांग निकितो, छा खाए। रस्ते में बुख लॻी, चई मन पहिरियों आदमी तो त विंडे ते इहो था कयूं। अबा विंडा अलाह जे हुकुम सां
कोकुड़ फिराई थियल ऐं 5 मानियूं पहुची वञनि। अब देरी नथी झंग में जिते पंधु पए वियो उते मानियूं इहो पहुची वियो। भलनि सावन में ढकियल हे हो भले नमूने अचे आॾो पियसि। हिन चयो हा ॿिली आहे कुझु न कुझु विंडे में बिल्कुलु आहे। मानी बानी खाई रहो कई ईअं हाणे वरी अमड़ कुराड़ीअ ॾे कहिड़ो वञा हाणे रुख रुख मट। अब हीअं खणी रुख रखियईं सही रस्ते में वियो पए चई हाणे निंड बि अचे थी ईअं झंग में मां कीअं सुम्हां। वरी विंडे खे चई त विंडा अला जे हुकुम सां को पलंग अची वञे बाबा जो मां निंड त कयां न आराम कयां। अब देरी कोन थी भलो पलंग अची वियो VIP यार जेको आहे को ॾिसी वण टिण उन शाम में उन पलंग ते लत ॾेई सुम्ही पियो। सुबुह जो 10 बजे पियो उथे 10 बजे वरी विंडे खे हुकुम कई वारो कर मूंखे बुख लॻी आहे फलाणो नाश्ते जे हिसाब सां पराठा अचनि चांहियूं अचनि बेदा अचनि। अब हर शइ अची वई। हाणे हे यार त मस्तनि में अची वियो सफ़ा। हाणे हिनखे त खाधे पीते जो टेंशन या कंहिं बि शइ जो त थियो कोन। हे बसि वरी निकिरी पियो वञे घणी रुख रखियईं दरिया जी तरफ़। दरिया जे तरफ़ जो वञे पियो ॾिठईं त उते दरिया में बंजू पिया था विझनि माण्हू। हेॾो ट्रालियूं बि वहनि पियूं मज़दूर बि वहनि पिया गॾ बि वहनि पिया। भाई ख़ुदा न भुलाए आहे त दरिया तव्हां छो अचे लॻायो जो बंदि पिया था कयो छा मसइलो आहे। चऊंसि ॻाल्हि इहा आहे त हिते बादशाह आहे हिकिड़ो उन जी धीउ चए त मां उन सां शादी कंदसि जंहिंजी विच दरिया में माड़ी हूंदी पोइ मां शादी कंदसि उन सां त फलाणी जॻह जो बादशाह आहे उहो पियो थो भरा विझराए साईं। बसि अञा सॼो ॾींहुं विझूं था राति थी थिए वरी दरिया बादशाह उॾायूं हलियो थो वञे पाणीअ जो वकिरो खणी थो वञे जेको पंहिंजो विझूं था। महीनो थियो आहे त असांजी इहा वठ वठाए पर अञा वधिया फुट बि कोन्हे अॻिते। हा चई हा हीअ सही आहे। अलाए हीअं थोरो साइड ते वञी अलाए हिन दरिया हिन विंडे पंहिंजे खे हुकुम कयो चवंदो विंडा अलाए हुकुम सां विच दरिया में माड़ी थी वञे पर VIP माड़ी बिजलियूं तिजलियूं हर शइ ओके हुजे कमु जो चमके पई। अदा 10 मिंटनि में माड़ी थी वई विच दरिया में माड़ी। इलाइक़े जा माण्हू परेशान ज़ारिया दरिया जे हेॾो ॻोठ होॾो ॻोठ हरे जो रोशन थी वियो मुल्क सॼो त माण्हू परेशान थी विया अलाए छा थियो आहे। दरिया ते ॾिठूं त भेणा महिलात ठही पई आहे। अदा भॼी वञी बादशाह कंहिं ॿुधायो त बाबा जेको तुंहिंजे न्याणीअ जो हुकुम आहे त अहिड़ो क़िस्म थिए थो ओहिड़ो त थी वियो आहे पर कंहिं कयो आहे इहा ख़बर कोन्हे त छा मसइलो आहे। अदा बादशाह अची पहुतो नौकरनि सुधो हिन ॾे पहुतो चवंदो दे हाल वाल आहे किथां जो बादशाह छा आहे छा न आहे। हाणे त उहो वीचारो ग़रीब जो ॿारु हाणे त बादशाह थी वियो न। बादशाह चयईं असां ख़ानदानी ज़मीनदार जीअं फूकूं थींदियूं न ख़ानदानी ज़मीनदार ॾाढे असांजे सऊदीअ ते हुकूमत कई फलाण थियो वठी हल। बादशाह ॾाढो मुतमिन थियो चयईं मुंहिंजी नियाणीअ सां निकाह कंदे हा भाउ छो न कंदुसि बिल्कुलु कंदुसि। चयईं पोइ सुबुह जो बादशाह चयो तुंहिंजो इंतिज़ाम शादीअ जो हे हो मां पाण कंदुमि। हुनजो न मूंखे ज़रूरत कोन्हे मां अहिड़ियूं बादशाहूं तोजड़नि खे तोहफ़े में ॾेई ईंदो आहियां। हाणे न ॾिसो ग़रीब जो ॿारु ॻाल्हाए पियो अहिड़ियूं बादशाहूं मां तोजड़नि खे तोहफ़े में ॾेई ईंदो आहियां। बादशाह परेशान थी वियो चईंदा सही आहे। अदा सुबुह थियो बादशाह हुन पुछियो घणनि माण्हुनि जो इंतिज़ामु करिणो आहे छा आहे छा न आहे। मुंहिंजी शादी आहे मां ख़र्चु कंदुमि जेके तुंहिंजा महिमान ईंदा उहो मां कंदुमि ॿुधाए छॾे। हुन ॿुधायो त मुंहिंजा 2000 माण्हू ईंदा। हिन त बसि सिज जीअं उभरंदो वियो वरी विंडे खे हुकुम कयईं चई विंडा 2000 माण्हुनि जी हे आइटम मानी तयारु थी वञे। बस देरी कोन थी 10 मिंटनि में सॼो कमु तयारु थी वियो। बादशाह जो ख़लक आई खाधऊं उन्हनि ॾिठो अहिड़ो त भेणा ताम असां ज़िंदगी में ॾिठो ई कोन्हे। अदा पंहिंजी धीउ जी शादी हिन सां कराई शादी कराईंसि साईं बादशाह हिनखे निकाह कराए धीउ ॾेयूं वियो वेंदो रहियो पंहिंजे बादशाही में उते ई। हिन चयोसि मुंहिंजी यार छा हे साईं पिया रहंदा हुआ उते। हाणे खाधे पीते जी कंहिं बि शइ जो हिनखे टेंशन हुयो कोन न बोरची खपनि न अनु खपे विंडो हिन वटि हुयो जीअं चए पियो तीअं थिए पियो। टाइम थिए पंहिंजे राणीअ खां पुछे छा खाईंदीअं उहो जेके शयूं ॿुधाए हे हुकुम करे विंडा हलाए हुकुम सां हे शयूं अची वञनि देरी नथी अची वञनि। नेठि ताईं हणंदे मारींदे
टाइम गुज़रियो काफ़ी, जेका बि राणी शइ तलबे पई वेंदे एतिरे क़दुरु जो चौंपलियूं बि हिन जूं सोनियूं अचियूं। विंडे खे हुकुम करे बा सोनी जुती अचे त देरि ई न। राणी हिन वारी सोनी चौंपल पायूं, कुर्सी विझूं महिलात ते, दरिया में त हुई महिलात, ऐं टंग टंग ते चाढ़ियूं ऐं ईअं वेठी पंहिंजे ख़्याल में। सो पेर पियो लोॾियईं, पेर मूं पादर किरी पियो, सोनू पादर किरी पियो, पादर किरी पियो। हाणे हुनखे त कंहिं बि शइ जी बुख कोन्हे, हुन त ख़्याल ई कोन्हे की पादर वियो। ख़ैरु आहे, पादर खाधो मच्छीअ हिकिड़ीअ,